नाज़रीन खे आखा कंदासीं रानीपुर खां। रानीपुर जी पुरानी हवेली में मुबैना तौर बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाए मारियल 10 वरनि जी निगरी फातिमा फरोज़ जी क़बर कुशाई जुडिशियल मैजिस्ट्रेट कंडियारो जी निगरानी में कई पई वञे, जॾहिं त डीजी हेल्थ हैदराबाद पारां जोड़ियल मेडिकल बोर्ड में डॉक्टराणी जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चयो आहे त असद शाह गिरफ़्तार आहे। ॿियनि जवाबदारनि खे बि जल्द कानून जे कटहरे में आणण जी हिदायत कई आहे, जॾहिं त निगरी फातिमा जे वारसनि खे इंसाफ़ ज़रूर मिलंदो। नाज़रीन खे आगाह कयूं पिया। रानीपुर जी पुरानी हवेली में मुबैना तौर बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाए मारियल 10 वरनि जी निगरी फातिमा फरोज़ जी क़बर कुशाई जूं तैयारियूं मुकमल थी वियूं आहिनि। जुडिशियल मैजिस्ट्रेट कंडियारो जी निगरानी में क़बर कुशाई कई पई वञे। डीजी हेल्थ हैदराबाद पारां जोड़ियल मेडिकल बोर्ड में डॉक्टराणी जो इज़ाफ़ो कयो वियो आहे, जॾहिं त निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चयो आहे त असद शाह गिरफ़्तार आहे। ॿियनि जवाबदारनि खे बि जल्द कानून जे कटहरे में आणण जी हिदायत कई आहे। नाज़रीन खे हिन वाक़े बाबति अपडेट ॾियूं पिया। जॾहिं त हिन खां पहिरियां बि नाज़रीन अखियुनि ॾिठी शायदि संदसि भेण बि बयानु ॾिनो हो। संदसि चवणो हो त भेण जो मौत जेको आहे रानीपुर जे हवेली में थियो आहे। तशद्दुद सबबि असद शाह ऐं संदसि घरवारी फातिमा खे तशद्दुद जो निशानो बणाईंदा रहिया आहिनि, जॾहिं त खेसि बाथरूम में बि बंदि कयो वेंदो हुयो। खे अपडेट ॾियूं पिया। रानीपुर जी पुरानी हवेली में मुबैना तौर बदतरीन तशद्दुद जो निशानो बणियल 10 वरनि जी निगरी फातिमा फरोज़ जी क़बर कुशाई जूं तैयारियूं मुकमल थियूं आहिनि। इन जा वधीक अपडेट मालूम कंदासीं। धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर खान वाहण खां अला बख्श कूंदर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी अला बख्श, आगाह कजो। जी बिल्कुलु, ही खानवान भरिसां अली मोहम्मद फरोज़ जेको ॻोठु आहे उनजी 5 ॾींहं अॻु में जेका मासूम न्याणी जेका फातिमा फरोज़ बेदर्दीअ सां क़त्ल कई वई, उनजे बारे में तव्हांखे इहो अपडेट ॾींदो हलां त हिन वक़्तु जेको आहे जुडिशनल मैजिस्ट्रेट जेको आहे 1 कंडियारो जज जेको आहे उनजे निगरानीअ में जेको आहे मेडिकल बोर्ड जेको आहे हिन वक़्तु जेको आहे सो फातिमा फरोज़ जिते दफ़न कई वई आहे उनजे जेको आहे सो अबाणे कब्रिस्तान में पहुची चुको आहे। ऐं जेको आहे हिते तक़रीबन जेको आहे हिन वक़्तु जेको आहे क़बर कुशाईअ जो इंतज़ाम मुकमिल कयो वियो आहे ऐं सिक्योरिटी जा बि तमामु सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि, जंहिंमें ASP गंबत बि जेको आहे हिते मौजूदु आहे। हिन वक़्तु उहो बि पहुची चुको आहे ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु सख़्तु कया विया आहिनि ऐं जेको आहे हिन वक़्तु सॼो मुकमिल जेको आहे इंतज़ाम मुकमिल थी चुको आहे। क़बर कुशाई जो चंद घणनि में जेको आहे क़बर कुशाई कई वेंदी। जी ठीक है, अवां लाइन ते वेझो अला बख्श कुंदर। नाज़रीन खे हिन अफ़सोसनाक वाक़े बाबति अपडेट ॾियूं पिया त रानीपुर जी पुरानी हवेली में मुबैना तौर बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाए मारियल 10 वरनि जी निगरी फातिमा फरोज़ जी क़बर कुशाई जूं तैयारियूं मुकमल थियूं आहिनि। कोशिश कंदासीं नाज़रीन हवाले सां असां रिपोर्टरनि खे लाइन ते वठूं ऐं जेके हक़ीक़तूं आहिनि अवां ताईं पहुचायूं। रिपोर्टर हूंदो गंबट खां असां सां अजीब लाखो बि लाइन ते हूंदो, अब्दुल रज़ाक गांगरो कंडियारो खां असां सां लाइन ते हूंदो, जॾहिं त खान वाहन खां अला बख्श कुंदर नाज़रीन असांखे अपडेट हिन वक़्तु ॾिना आहिनि। अव्हांखे हिन वाक़े बाबति अपडेट कयूं पिया त रानीपुर जे पुरानी हवेली में मुबैना तौर बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाए मारियल 10 वरनि जी निगरी फातिमा फरोज़ जी क़बर कुशाई जी तैयारियूं मुकमल कयूं आहिनि, जॾहिं त जुडिशियल मैजिस्ट्रेट कंडियारो जी निगरानी में क़बर कुशाई कई पई वञे। नाज़रीन खे आगाह कयूं पिया त डीजी हेल्थ पारां नाज़रीन हैदराबाद पारां जुड़ियल मेडिकल बोर्ड जेको आहे उहो पहुची वियो आहे क़बर कुशाई लाइ। ऐं इन हवाले सां गुलहसन चांडियो रानीपुर खां असां लाइन ते मौजूद आहे। जी गुलहसन, मेडिकल बोर्ड पहुची वियो आहे, अव्हां वटि कहिड़ा अपडेट आहिनि? जी बिल्कुलु, मां ॿुधाईंदो हलां त 4 ॾींहं अॻु तशद्दुद सबबि क़त्ल थियल फातिमा फरोज़ जी क़बर कुशाई ऐं पोस्टमार्टम लाइ मेडिकल बोर्ड ॻोठु अलीमंद फरोज़ पहुची वियो आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट जी निगरानी में क़बर कुशाई कई पई वञे। मां ॿुधाईंदो हलां मेडिकल बोर्ड सां गॾु सिंध हुकूमत जा बि कुझु अमलदार गॾु आहिनि। टीम में जेका टीम शामिल आहे उनमें मेडिकल सुप्रीडेंट PMC नवाब शाह, प्रोफेसर ऑफ पैथोलॉजी DHO नौशर फिरोज़ असद कलोड़ो ऐं ॿी टीम शामिल आहे, जॾहिं त मीडिया समेत केतिरनि ई माण्हुनि खे क़बर खां परे रखियो वियो आहे। क़बर कुशाई दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके इलाही सख़्तु कया विया आहिनि। मां इहो ई ॿुधाईंदो हलां त नौशर फिरोज़ ऐं ख़ैरपुर पुलिस जी भारी नफ़री कब्रिस्तान जी चौधारी
मौजूद है। जुडिशल मजिस्ट्रेट पहुंचण बाद क़बर कुशाई कई वेंदी। जी अच्छा गुलशन, इहो बि त ॿुधाईंदा हलो त हिकिड़ो जेको जवाबदार आहे डिस्पेंसर, उनखे बि त गिरफ़्तार कयो वियो, छा उनजो बयानु साम्हूं आयो? डिस्पेंसर गिरफ़्तार थियो आहे। इहो गुज़िरियल ॾींहुं हवेली मां हिकिड़ो वीडियो जेको आहे सो लीक थियो, जंहिंमें ॾिसो पियो वञे त उहो डिस्पेंसर फातिमा फोड़ो जो इलाज पियो करे। उन ई दौरान जेको आहे सो SSP खैरपुर उन डिस्पेंसर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन खां पुछा जारी आहे त जॾहिं रानीपुर ऐं गंबड़ जी अस्पतालूं वेझो हुयूं त इन में हवेली में इलाज छाजे लाइ कयो वञे, फातिमा खे अस्पताल छो न पियो वञे, इहे ॻाल्हियुनि जे करे जेको आहे सो उन डिस्पेंसर खे गिरफ़्तार कयो आहे। ऐं डिस्पेंसर खे गिरफ़्तार करे जेको आहे नामालूम हंधि मुंतक़िल कयो आहे, जंहिं खां हिन केस बाबति ऐं हिन इलाज बाबति। गुलशन चांडियो, हमां लाइन ते रहिजो। नाज़रीन, वाक़े बाबति रानीपुर जी पीरानी हवेली में मुबैना तौर बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाए मारियल 10 वरनि जी नीगरी फातिमा फोड़ जी क़बर कुशाई जूं तयारियूं मुकमल थियूं, जॾहिं त मेडिकल बोर्ड जेका जोड़ी वई उहा बि पहुची वई आहे क़बर कुशाई लाइ। नाज़रीन, वाक़े अपडेट ॾियूं पिया त मैजिस्ट्रेट कंडियारो जी निगरानी में क़बर कुशाई कई पई वञे, जॾहिं त DG हेल्थ हैदराबाद पारां जुड़ियल मेडिकल बोर्ड जेका आहे उहा कंडियारो पहुची वई आहे। ख़बर वाक़े ॾियूं पिया डॉक्टरनी जो इज़ाफ़ो निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चयो आहे त असद शाह गिरफ़्तार आहे। ॿियनि जवाबदारनि खे बि जल्द कानून जे कटेरे में आणींदासीं। नाज़रीन, खे ॿुधाईंदा हलूं त फातिमा फोड़ जी क़बर कुशाई जूं तयारियूं मुकमिल थियूं आहिनि। जुडिशियल मैजिस्ट्रेट कंडियारो जी निगरानी में क़बर कुशाई कई पई वञे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त DG हेल्थ हैदराबाद पारां जुड़ियल मेडिकल बोर्ड हिन वक़्तु पहुची वई आहे। नीगर फातिमा फोड़ जी क़बर कुशाई कई पई वञे। जॾहिं तव्हांखे आगाह कयूं पिया त निगरान वॾे वज़ीर बि हिन वाक़े जो नोटिस वरितो हो। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जो चवणु हो त असद शाह गिरफ़्तार आहे, ॿियनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो ऐं कानून जे कटेरे में आणण जी हिदायत पिणु कई आहे। संदसि चवण त नीगरे जे वारिसनि सां इंसाफ़ ज़रूरु थींदो। रानीपुर जी पीरानी हवेली में मुबैना तौर बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाए मारियल 10 वरनि जी नीगरी फातिमा फोड़ जी क़बर कुशाई जूं तयारियूं कयूं पई वञनि। वाक़े आगाह कयूं पिया त जुडिशियल मैजिस्ट्रेट पारां जोड़ियल मेडिकल जी जेका टीम आहे उहा पहुची वई आहे। फातिमा फोड़ जी क़बर कुशाई कई पई वञे। गंबट खां असां मजमूई सूरत-हाल वठंदासीं। अजीब लाखो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अजीब लाखो, आगाह कजो समूरी जेका मजमूई सूरत-हाल आहे हिन वाक़े जी। रानीपुर में पीरानी गादी जेका मशहूर पीर रानीपुर जे नाले सां आहे। MNA फज़ल अली शाह ऐं सूबाई वज़ीर प्यार अली शाह ऐं वफ़ाक़ी वज़ीर लैंड एंड यूटिलाइज़ेशन जे भाइटे असद शाह जे घर मां जेको लाश हथ आयो आहे, तशद्दुद थियल लाश फातिमा फोड़ो जो, उन वाक़े ते मेडिकल बोर्ड जेको जोड़ियो वियो हो DG हेल्थ तरफ़ां, डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नौशरो फेरोज़ तरफ़ां सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट कंडियारो खे उतां जो निगरान मुक़ररु कयो। उन जे निगरानी में मेडिकल बोर्ड पंहिंजो कमु जारी करे छॾियो आहे। पुलिस जेको आहे 1 किलोमीटर ताईं इलाइक़े खे बिल्कुलु सील करे छॾियो आहे ऐं अंदरि कंहिंखे अचणु वञणु न पियो ॾिनो वञे। केमिकल उते मेडिकल बोर्ड वारनि ऑलरेडी जेको आहे हाराए छॾियो आहे त जेका इलाइक़े में बदबू न पखिड़िजे ऐं उन जे क़बर जी कुशाईअ जो कमु जारी आहे, उहा खोटाई शुरू थी चुकी क़बर जी। ऐं मेडिकल बोर्ड बि बाक़ाइदगी सां वाक़े वारे हंधि पहुची चुको आहे ऐं उन पंहिंजी मुकमल फॉर्मेलिटीज़ पूरी करे छॾी आहे त क़बर कुशाई करे ऐं उन जा जुज़ा वरिता वेंदा। असल में मेडिकल बोर्ड अच्छा अजीब लाखो, इहो ॿुधाईंदा हलो त जेका नई वीडियो वायरल थी आहे जेके डिस्पेंसर वारी जेके घर में इलाज कयो पियो वञे मासूम निगरी जो, छा तव्हांखे बि इहा ख़बर हूंदी त गंबट में बि अस्पताल आहे ऐं उन खां अलावा वेझे सिविल अस्पतालूं आहिनि, त पोइ उनजो घर में इलाज छो थियो? इन हवाले सां डिस्पेंसर खे गिरफ़्तार कयो वियो, उन जा को बयान साम्हूं आयो आहे हिन वक़्त ताईं? उन खां जांच थी आहे। जेको डिस्पेंसर मीरासी गिरफ़्तार आहे उन खां DIG तरफ़ां जोड़ियल कमेटी जेका आहे उन जांच कई आहे। इहो डॉक्टर जेको गिरफ़्तार आहे सता, उहो प्राइवेट क्लिनिक आहे उनजी। हीउ जेको कंपाउंडर आहे इहो बि प्राइवेट आहे, जॾहिं त असां वटि मौजूदु वॾियूं हॉस्पिटल्स आहिनि। हिकु गंबट मेडिकल इंस्टीट्यूट ऑफ साइंस, ॿी रूरल हेल्थ सेंटर रानीपुर, उहा बि किम्स जे अंदर में कमु पई करे। जॾहिं फातिमा असद शाह जे घर में फोत थी चुकी। ठीकु आहे अजीब लाखो, वॾी महिरबानी, अवां लाइन ते रहिजो। नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया हिन अफ़सोसनाक वाक़े बाबति अपडेट्स ॾेई रहिया आहियूं। रानीपुर जी पीरानी हवेली में मुबैना तौर बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाए मारियल
10 वरनि जी निकिरी फातिमा फरोह जी क़बर कुशाई जूं तयारियूं मुकमल कयूं जॾहिं त जुडिशियल मैजिस्ट्रेट कंडियारो जी निगरानी में क़बर कुशाई कई पई वञे। नवा खे आगाह कयूं पिया इन हवाले सां असां रिपोर्टनि जॉइन कयो हो। अजी ब्लाको गब्बट खां अव्हां जी वॾी महिरबानी। गुल हसन चांडियो अव्हां जी वॾी महिरबानी। अल्लाह बख़्श नाज़रीन असां सां जॉइन कयो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी अव्हां असांखे अपडेट ॾिना।